हज़रत अवैस करनी रज़ी अल्लाह अन्हु। संदन इस्म गिरामी अवैस हुयो, करन में रहण करे करनी सॾियो वञे थो, यानी हज़रत अवैस करनी जे नाले सां मशहूर आहिनि। ॿुधायो वञे थो त अहद रिसालत में हज़रत अवैस करनी मौजूद हुआ, लेकिन हज़रत रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ियारत न करे सघिया। उन जा ॿ सबब आहिनि, हिकु ग़रीबी, ॿियो संदन माउ तमामु पोड़ी, सख़्तु ज़ईफ़ ऐं अखियुनि खां अंधी हुई। तंहिं करे हर वक़्तु उन जी ख़िदमत में रहंदा हुआ, उठ चारे उन जी ज़रूरियात ज़िंदगी जो पूरा कंदा हुयो। जेतोणीकि हबीब ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी अखियुनि सां ज़ियारत न करे सघिया, पर तंहिं हूंदे बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां रूहानी फैज़ हामिल कयो अथनि। लिबास निहायत सादो, तबियत में इनकिसारी, हर वक़्तु याद इलाही में रियाज़त में मशगूल हूंदा हुआ। ग़रीबनि जी मदद करणु पंहिंजो फ़र्ज़ु सम्झंदा हुआ। पाड़े वारा खेनि दीवानो सम्झंदा हुआ। नंढा ॿार दीवानो सम्झी पत्थर ऐं भितर हणंदा हुआ। पाण उन्हनि खे फरमाईंदा हुआ, ए ॿारो, मूंखे नंढड़ा नंढड़ा पत्थर हणो त जीअं रत न वहे ऐं मुंहिंजी पाकाई में ख़लल न पवे। मूंखे सिर्फ़ु नमाज़ जो फ़िक्र आहे, पर बदन जो ग़म न आहे। हिकु भेरे हज़रत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असहाब किराम खे फरमायो त मुंहिंजी उम्मत में हिकु अहिड़ो शख़्स आहे जंहिंजी शिफ़ात खां क़यामत जे ॾींहुं कबीला रबिया व मुज़र जूं जेतिरियूं ॿकरियूं आहिनि ऐं उन्हनि ॿकरियुनि जा जेतिरा वार आहिनि, उन्हनि वारनि जे बराबरि मुंहिंजी उम्मत बख़्शी वेंदी। असहाबनि अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहो केरु शख़्स आहे? पाण फरमायूं त अल्लाह जे बंदनि मां ई हिकु आहे। असहाबनि अर्ज़ु कयो त असां बि त अल्लाह जा बंदा आहियूं, तव्हां कंहिं लाइ इरशाद फरमायो था? तंहिं ते पाण फरमायूं त उहो शख़्स अवैस करनी आहे। वरी असहाबनि अर्ज़ु कयो त साईं, उहो किथे हूंदो? फरमायूं त उहो करन में हूंदो। वरी अर्ज़ु कयूं त हुज़ूर जन उनखे ॾिठो आहे? तंहिं ते पाण फरमायूं त मां ज़ाहिरी अखियुनि सां त खेसि कोन ॾिठो आहे, बाक़ी दिलि जी अखियुनि सां उनखे ज़रूरु ॾिठो आहे। असहाबनि सगुरनि अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा असीं हुनखे ॾिसी सघंदासीं? उन ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾांहुं मुख़ातिब थी फरमायाऊं त तव्हां हुनखे न ॾिसी सघंदा। अलबत्ता हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत अली करमुल्लाह वजह उनखे ॾिसण जो शर्फ़ हासिल कंदा। पाण फरमायूं त हुन जा वार तमामु वॾा आहिनि ऐं संदसि सॼे हथ जी तिरी ते पैसे जे बराबरि जेतिरो अछो दाग़ आहे। तव्हां मां को बि जॾहिं हुन सां मिलण लाइ वञे त मुंहिंजा सलाम ज़रूरु चइजो ऐं चइजोसि त मुंहिंजी उम्मत लाइ दुआ घुरे। हीउ मुंहिंजो जुबो बि उनखे ॾिजो। साहबा किराम अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां हुन सां किथे मिलूं? फरमायूं त उहो उठ चाढ़ण जो कमु कंदो आहे, उनजो नालो अवैस आहे। जॾहिं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो विसाल मुबारक थियो तॾहिं संदन इरशाद मुबारक मुताबिक़ हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत अली करमुल्लाह वजह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जुबो शरीफ़ खणी हज़रत अवैस करनी जी ज़ियारत लाइ तयारु थिया। इतफ़ाक़ उन ॾींहुं यमन खां हिकु काफ़िलो आयो, जिन खां पुछा कयूं त छा यमन में कोई शख़्स अवैस करनी जे नाले सां रहंदो आहे? उन्हनि चयो, हाओ, पर हू त हिकु ग़रीब ऐं दीवानो आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमायो, तव्हांखे कहिड़ी ख़बर त हीउ हज़रत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो आहे? ख़ैर, ही यमन जी तरफ़ रवाना थिया। उते पहुची माण्हुनि खां पुछा कयूं। माण्हुनि ॿुधायो त हू दीवानो आहे, अज़ा जे दामन में उठनि चाढ़ण में मसरूफ़ रहंदो आहे, सदाईं सुका टुकर खाई पंहिंजो पेट भरींदो आहे। हू न शहर में ईंदो आहे, न वरी माण्हुनि सां मेल जोल जो को वहिंवार ई रखंदो आहे। हू माण्हुनि जे ज़मरे खां ई ॿाहिरि आहे। उहे ॻाल्हियूं ॿुधी हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु ऐं हज़रत अली करमुल्लाह वजह जन अज़ा जी वादी तरफ़ तशरीफ़ फरमा थिया। उते पहुची छा ॾिसनि त हज़रत अवैस करनी नमाज़ में मशगूल आहे। संदसि उठ ख़ुदावंद करीम जे हुकुम सां फ़रिश्ता चारे रहिया आहिनि। अवैस करनी जॾहिं माण्हुनि जे पेरनि जो खुड़को ॿुधो तॾहिं नमाज़ खे घटाए सलाम फेरियो ऐं ईंदड़नि खे अस्सलाम वालेकुम चयो। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु सलाम जो जवाबु ॾेई खांइसि पुछियो त तव्हांजो नालो छा आहे? पाण जवाबु ॾिनऊं त मुंहिंजो नालो अब्दुल्ला आहे।
हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु चयो, ईअं त असां बि अल्लाह जा बंदा आहियूं, मां अव्हां जो असुल नालो पुछणु घुरां थो। उन ते पाण चयाऊं त मुंहिंजो नालो अवेस आहे। पोइ हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु अवेस करनी जे सॼे हथ जी तिरी खे ॾिठो। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे इरशाद मूजिबि हुन जी तिरी ते सफ़ेद निशान ॾिसी हज़रत अवेस करनी खे फरमायो त तव्हांखे हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सलाम मोकिलिया आहिनि। हीउ पंहिंजो जुबो शरीफ़ बि तव्हांखे ॾियणु फरमायो आहे ऐं उहा वसियत फरमाई अथनि त अव्हां मुंहिंजी उम्मत लाइ छुटकारे जी दुआ घुरो। हज़रत अवेस फरमायो त दुआ घुरण लाइ त तव्हां मूंखां वधीक बहितर आहियो, छाकाणि त तव्हां खां वधीक हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को अज़ीज़ कोन्हे। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमायो त मां हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हुकुम जी ताबेदारी करियां थो, तव्हां बि संदन जी वसियत ते अमल करियो। हज़रत अवेस करनी रज़ी अल्लाह अन्हु फरमायो त ए उमर रज़ी अल्लाह अन्हु, तव्हांखे पहिरियां ई इहो गौर करणु घुरिजे त जंहिं शख़्स लाइ हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वसियत फरमाई आहे मुमकिन आहे त उहो को ॿियो हुजे। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमायो त न, ॿियो को बि अहिड़ो शख़्स कोन्हे, तव्हां ई उहे शख़्स आहियो, छाकाणि त हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो निशान ॿुधायो हो सो तव्हां में ई मिलियो आहे। तंहिं ते हज़रत अवेस करनी फरमायो त चङो, हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जुबो मुबारक मूंखे ॾियो त उम्मत लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरां। निहायत अदब सां खणी चङो पंधु परे वञी जुबे मुबारक खे रखी सजदे में वञी परवरदिगार आलम खां दुआ घुरियईं, ए रब्बुल आलमीन, मां तुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जुबो मुबारक एसी ताईं कॾहिं बि न पाईंदुसि जेसी ताईं तूं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सारी उम्मत खे न बख़्शींदे। ग़ैब खां आवाज़ आयो, मां तुंहिंजी ख़ातिर उम्मत मुहम्मदी जे माण्हुनि खे बख़्शे छॾियो। वरी अर्ज़ु कयईं, एसी ताईं जुबो मुबारक न पहिरींदुसि जेसी ताईं तूं सारी उम्मत खे न बख़्शींदे। वरी हाणे आवाज़ आयो त चङो, मां केतिरनि हज़ारनि माण्हुनि खे बख़्शे छॾियो। हज़रत करनी वरी अर्ज़ु कयो, ईअं न, मां समूरी उम्मत जी बख़्शिश घुरां थो। मतिलबु त अहिड़ी तरह सरबसजूद रही करे ॿाॾाए रहियो हो त एतिरे में हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु ऐं हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु जन बि अची पाण पहुता। उन्हनि जे पेरनि जो आवाज़ ॿुधी सजदे खां सर मथे करे चयाईं त तव्हां सब्र खां कमु छो न वरितो, थोरी देरि तरसो आहे त मां सारी उम्मत बख़्शायां। ख़ैर, हाणे बि अल्लाह ताला हिन जुबे शरीफ़ तुफ़ेल क़बीले रबिया ऐं मुज़र जे ॿकरियुनि जे वारनि बराबरि उम्मत मुहम्मदी खे बख़्शे छॾियो। जुबो मुबारक पाताऊं, उन मां अव्हां हज़रत अवेस करनी रज़ी अल्लाह अन्हु जे मर्तबे ऐं मक़ाम जो अंदाज़ो लॻाए सघो था। वरी हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां इश्क मुहब्बत जो ही आलम हो जो जॾहिं उहद जी लड़ाई में हुज़ूर अकरम नूरे मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ॾंद मुबारक शहीद थी पियो तो उन वक़्तु अवेस करनी रज़ी अल्लाह अन्हु जन यमन में हुआ। इहा ख़बर ॿुधी पथर खणी हिकु हिकु करे सभु ॾंद भञी छॾियाऊं। तॾहिं करार आयसि, ख़बर न हुयसि त कहिड़ो ॾंद शहीद थियो। उन करे सभु ॾंद भॻाई। आहिस्ते आहिस्ते हुन जे तरफ़ माण्हुनि जो रुझान वधंदो रहियो। माण्हुनि में इज़त ऐं आबरू थियणु लॻी। तंहिं करे पाण उतां निकिरी करे कूफ़े में हलिया आया। रिवायत आहे त उमिरि जे आख़िरी हिसे में हज़रत अली करमुल्लाह वजह जी ख़िदमत में हाज़िर थिया ऐं उन सां गॾिजी केतिरनि लड़ाइयुनि में शामिल थिया। आख़िरकार हिकु जंग में लड़ाई जे दौरान शहीद थी विया। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन।